जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम अवां खे भलीकार चवंदा हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल ते अॼु मौजूद आहियूं असां हैदराबाद बाईपास वटि जिते जानवरनि जी नुमाइश लॻल आहे। अचो त उन्हनि जे मालिकनि सां ॻाल्हायूं कहिड़ो कहिड़ो नस्ल मौजूदु आहे। जी नाज़रीन अॼु असां हिन स्टॉल ते हींअर बीठा आहियूं। अचो त हिन भाउ सां हाल वाल करियूं कहिड़ो स्टाइल आहे, हिन नालो छा आहे, किथां खां आयो आहे। जी भैया बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जी त मुंहिंजो नालो आमिर अली आहे ऐं मां विग्रो सीड कंपनी में R&D मैनेजर आहियां। असां हीउ जेको स्टॉल हयो आहे विग्रो सीड टीपो सीड जे हवाले सां हीउ स्टॉल हयो आहे। असां हिते पंहिंजूं 4 वैराइटियूं खणी आया आहियूं काटन जूं, जेके सभ खां बेस्ट वैराइटियूं आहिनि, जंहिंजी जर्मिनेशन 100% आहे। जिन वैराइटी जो मां तव्हांखे नालो ॿुधाईंदो हलां त असां वटि टीपू 1524, इनकलाब, शाइन ऐं सभु सुरीली 4 वैराइटियूं असां वटि आहिनि। जंहिंजो तव्हां बूटो बि ॾिसी रहिया आहियो त हीअ असां बूटो मंगला कासिम में असांजो सादकाबाद में असांजी हेड ऑफिस आहे। मंगला कासिम में असां हीउ प्लांट तयारु कयो आहे ऐं असां दोस्तनि ज़मीनदारनि भरण लाइ हीउ बूटो खणी आया आहियूं त जीअं पैदावार इनकलाब सीड पोखे करे टीपू ॿुज पोखे करे असांजा ज़मीनदार ॿाहिरि पैदावार सुठी वठी सघनि। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा किथां खां आयो? अदा आया हूँ 34,000 मोरिया का नवाबशाह ज़िले का। नवाबशाह का आयो जी। अच्छा हिन जो नस्ल जो नालो? नस्ल मीहुं बदीन जो लाड़ जूं बदीन जो ही जो तव्हांजे पोयां बीठो इन जो नस्ल जो नालो? ही लोहारी शरीफ जी ढगी लोहारी शरीफ। जी हाँ नवाबशाह का आयो तव्हां? नवाबशाह ज़िले का। अच्छा सही ठीक है। अदा ही कहिड़ी बकरी जो नस्ल आहे? ये वाह कामोरी बकरी वर्दनी बकरी। अच्छा न रेंट पैसा? है ये बकरी वाह 27 लाख में। 27 लाख। इन में ख़ासियत कहिड़ी आहे 27 लाख? हिन में वाह ख़ासियत मुंह भलो आहे, कमर भली आहे, सिंग भलो आहे, रंग भलो आहे, हर ख़ासियत। अच्छा ही कहिड़े शहर खां आयो? ही वाह नवाबशाह ज़िले का 34,000 मोरी। महिरबानी। अस्सलाम वालेकुम अदा। साईं वालेकुम सलाम। अदा ही तव्हां कहिड़े शहर खां आया आहियो? साईं असां ज़िलो सागड़ शहदादपुर। अच्छा ही जेको तव्हांजे पोयां ढगो ऐं 2-3-4 गाबा बीठा आहिनि, इहे कहिड़े नस्ल खां तालुक़ु रखनि? ही सिंधी नुकिरो थरी। अच्छा हींअर हिन जी प्राइस घणी लॻी हुई? साईं हिननि जा असांखे 10 लाख 15 लाख बि लॻी आहिनि, पर असां विकूं नथा कयूं। ठीकु आहे महिरबानी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा ये केड़ो नस्ल है? अदा ई थरी नस्ल आहे।
अच्छा हिन जो रेंट पैसा लॻा हूंदा? हाँ ये पैसा है ना या 5 लाख 4 लाख ताणी रेट आहे। अच्छा ही मेलो घणा ॾींहं लॻंदो? मेलो 4 ॾींहं लॻंदो। अच्छा तव्हां 4 ई ॾींहं हिते हूंदो? जी हाँ असांखे तक़रीबन 6 ॾींहं थी विया आहिनि। तव्हांखे हिते 6 ॾींहं हाँ थी 2 ॾींहं पहिरीं थी विया आहिनि। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा कहिड़े शहर खां ताल्लुक़ रखंदा आहियो? अमरकोट ज़िलो। उमरकोट। अच्छा हिन ही जेको बीठूं बकरियूं इन जो नस्ल? ये पटेरी नस्ल जो नदा। अच्छा हिन जी प्राइस घणा लॻे हींअर? हींअर पैसे हिते विकण जे ना ये निमाश आहे। निमाश में घणा लॻा हूंदा अंदाज़? लॻा हूंदा असांखे 5 खां लॻी त 15-20 लाख ताईं लॻे विकिणी बकरी आहे। ठीकु आहे महिरबानी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा ही तव्हां कहिड़ो स्टॉल ते लॻायो? असां स्टॉल कोन लॻायो हिते सिंध लाइव स्टॉक जे तरफ़ां एनिमल जो जेका ही एक्सपो 2021 जे हिसाब सां लॻो आहे। असांजा आहिनि हॉर्स राइडिंग जो एक इवेंट आहे उनजो फोकल पर्सन आहियां ऐं पंहिंजो हीअ ॾिसो था तव्हां साम्हूं घोड़ा हलनि पिया माण्हू इंजॉय कनि था ऐं माण्हू लुत्फ़अंदोज़ थियनि था सिंध गवर्नमेंट जे ताउन सां स्पोर्ट्स जे ताउन सां। तव्हां किथां खां आहियो? असां डिस्ट्रिक्ट हैदराबाद खां आहियूं। हैदराबाद। जी जी। तव्हांजो कोई घोड़नि जो स्टॉल किथां आयो? ही असांखे गवर्नमेंट प्रोवाइड कयो आहे सॼो सिस्टम उन्हनि जे तरफ़ां आहे। जी जी। ऐं माण्हुनि खे तफ़रीह ॾियण जे लाइ सॼो अच्छा ही नुमाइश घणा ॾींहं हलंदी? ही नुमाइश अॼु CM सिंध जेको आहे हुनजी इनोग्रेशन कई आहे हुनजो इफ़्तिताह कयो आहे। जी जी। ऐं जेको आहे सो हाणे अॼु स्टार्टिंग आहे 13 खां ऑफिशियली 13, 14, 15 ते आहे। वॾी महिरबानी।